अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलाम जो जवाब तो दे। सामान कहिड़ो खपेव? सलवार तो सुबह थी आओ बुधी ना है। अरे बाबा सामान जो चवां तो अंदो आजा। अदा मूं तोखे चयो छा खपे? अबा पाया कुछ कोंदो। ओ खंडई पत्ती दे। तोरा सामान तो ॿुधायो अथई किलो ॾियां 2 किलो ॾियां खंडु। हां अबा नलके ते ब ना हिकड़ो माण्हू बीठो आ। मूं तोखां माण्हू जो न पुछा कयो आहे। अबा तूं भले दुकान के झाड़ू ॾेई वच। मूंखे तकड़ ना आहे। रसूल खे मन मुंहिंजी जान छॾ यार। अबा खीर गुलाम रसूल का वठंदसि तूं जेको आहे खंड पत्ती दे। अदा सामान ना आहे बस मां दुकान ई बंदि थो कयां। अबा सही ॻाल्हि आहे अगरि केतिरो बे साइड उछलाइनि ज़िंदगी न थिए न। अदा मां दुकान ई बंदि थो कयां बस। अबा बाबा बोले मां फासी वियो दुकान ई मां बंदि थो अबा कयां। अल्लाह रसूल के मञ मुझे मुंहिंजी जान छॾ। मेरा अल्लाह डायलॉग रसूल के मञ मुंहिंजी जान छॾ। मेरा डायलॉग है खीर गुलाम रसूल खां वतो अथम। खीर गुलाम रसूल का वठी आयो आहे। हां ना खंड ऐं पती ॾे। खीर गुलाम रसूल खां वठंदसि खंड ऐं पत्ती तूं। अबा ईअं कोन्हे में को ॿुधाए खे ग़लती थी आहे। हां पंहिंजो खीर गुलाम रसूल का वठी आयो आहे। आयो तूं हथ मूंखे किथे हथ किथे है? खीर गुलाम रसूल का वठी आयो आहे। खीर गुलाम रसूल खां वठंदसि तूं खंड ऐं पत्ती दे। अरे ईअं जीअं तो तेरा डायलॉग याद कर दो अपना। मेरा इहो ई अपना अल्लाह रसूल शुक्र आ अल्लाह ना शुक्र कोन अल्लाह रसूल खे मञ मुझे मुंहिंजी जान छॾ। अदा हल